अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 10 फरवरी थर्सडे, सुबुह जा थिया आहिनि 11 ऐं मां देरि सां व्लॉग इन करे थी शुरू कयां छो त हे 10 बजे तक़रीबन ज़हरा वई ऐं कलाक में मूं हेतिरो कमु कयो आहे। हीअ ब्लैक एंड वाइट कल्ह मां कटे रखियूं, स्क्वायर्स बि कल्ह हे कटिया हुआ, त हीअ सभु बि ॻंढिया आहिनि पाण में, फिरड़ियूं बि ठाहियूं ऐं उनखां पोइ वरी हीअ इन्हनि प्रिंटेड पीसिस सां बि ॻंढिया आहिनि। इहो अॼु जो पीस ठाहियलु आहे ऐं कल्ह वारो हीअ आहे, हीअ मां कल्ह ठाहियो जेको कल्ह मां तव्हां सां शेयर करे चुकी आहियां। सो हाणे हिननि ॿिन्ही खे पाण में ॻंढींदमि ऐं उनखां पोइ मां पंहिंजो जेको आहे सिलाई अॼु जी ख़तमु कंदमि। हीअ ॻंढण खां पोइ बि हे अधु रिलीअ खां घटि आहे अञा, तो आस्ते आस्ते ज़ाहिर ॻाल्हि चले तो कटी जाएगा सफ़र। सो हिननि ॿिन्ही खे पाण में सिबण खां पोइ ऐं मां सिलाई कंदमि बंदि ऐं पोइ छा छा करिणो आहे सभु तव्हां सां शेयर थींदो इनशाअल्लाह। हीअ सॼो पीस ॻंढिजी वियो जेतिरो बि कटिंग थियल हुई ऐं हाणे जेको आहे कटिंग्स ख़तमु थी वियूं, ब्लैक त स्पेशली ख़तमु थी वियूं, हीअ अञा स्क्वायर्स कुझु बाक़ी आहिनि, इहे बि कटिबा, ब्लैक बि कटिबियूं, आस्ते आस्ते कमु अॻियां हलंदो रहंदो। हाणे कुझु ॿिया ज़रूरी कम आहिनि। मां अची वई आहियां मथे ऐं मां हीअ कैंची बि खणी आई आहियां साण। हीअ चैरिटी में आयल बैग आहे जेका अञा ताईं मां कंहिंखे ॾिनी कोन्हे छो त हिन में काफ़ी सारा कपिड़ा पिया आहिनि ऐं मां सोचां थी त कपिड़ा जेके आहिनि न सॼा जॾहिं निकिरी वञनि त पोइ ॾियां कंहिंखे। सो हिनखे खोले वठां। सो हिन मां इलाही सारा कपिड़ा त मां विराहे छॾिया, पर हे कपिड़ा अहिड़ा आहिनि जिन ते रवा कोन्हनि। हाणे हिन ते कमीस कोन्हे, हिन जो पजामो ऐं रओ आहे, त हिन जी शर्ट कोन्हे, शर्ट वठंदमि त ईअं आहिनि डिफरेंट कंहिं ते कुझु न आहे, कंहिं ते कुझु न आहे, त इहे मूंखे पूरा करिणा आहिनि वॻा। सो मां हिननि जूं किथां आहिनि सभु सिबियल, किथां न किथां हिननि जूं अंदरां टुकड़ियूं कटे कढां थी, तंहिंजे करे कैंची साण खणी आहियां। सो उनखां पोइ वेंदमि थर्सडे बाज़ारि। सो ही कुझु कटिंग्स सिबियल कपिड़नि जे अंदरां कढे अथमि ऐं हिन जी शलवार वठिणी आहे, हिन जी शर्ट वठिणी आहे, हिननि टिनि जा रवा वठिणा आहिनि। सो कपिड़ा हिते फैलाए पिया आहिनि, ईअं ई पिया हूंदा ऐं कुझु कपिड़ा सुगन जे कमरे में बि पिया आहिनि। ॿियो मूंखे इहा जेका मुंहिंजी कम वारी आहे ज़हरा, उनजी भेण लाइ बि मूंखे अञा कुझु थांव वठिणा आहिनि। हिकिड़ो त हीउ सेट मां पहिरियों खां ई वठी रखियो हो, हॉट पॉट ऐं कूलर, ऐं ॿियो हिते देॻड़ियुनि जो सेट पियो आहे। उन जे लाइ मूंखे अञा थांव वठिणा आहिनि यानी प्लेट्स। त हिननि खे प्लास्टिक जूं नथियूं खपनि, हिननि खे स्टील जूं थियूं खपनि। सो वञा त अॼु ॾिसां थी त इहो बि कमु करे अचां। सुठो ॾींहुं आहे हिकिड़ो ऐं पाण में हिमत बि सम्झां थी त उहे कंदमि। ऐं हाणे कुझु जेके आहिनि कपिड़ा सुगन जे कमरे में पिया आहिनि त उते थी वञा, उन्हनि मां बि थोरियूं कटिंग्स खणी वठां। बिस्मिल्लाह। बिस्मिल्लाह। हिन जो बि रओ कोन्हे, हिन जो बि रओ कोन्हे ऐं हिन ते रओ ऐं शर्ट सलवार ॿई वठंदमि छो त ही मूंखे ॾाढी सुठी लॻी कमीस। कंडीशन बि नई अथसि, शमीज़ बि आहे हिन जो ऐं सुठी भरियल आहे, शादीअ में कंहिंखे बि ॾियण जहिड़ी आहे। त हिन जे लाइ रओ ऐं जेको आहे वठी ईंदमि सलवार, त ही पूरी शर्ट खणी थी वञा ऐं बाक़ी हिननि ॿिन्ही मां थोरी टुकड़ियूं कढंदमि हिननि जे ट्राउज़र्स मां, त जीअं ट्राउज़र सां मैचिंग करे मां हिननि जा रवा वठी अचां। अच्छा, इसमें पैसों का ज़्यादा फ़र्क आ जाएगा? कितना फ़र्क आएगा? पूरो 1:30 थियो आहे ऐं मां 12:15 बजे मां हितां घरां वई हुयसि बाज़ार जे लाइ। सो हीअ टोटल मुंहिंजी शॉपिंग आहे, थांव, कपिड़ा ऐं कुझु सब्ज़ी, फ्रूट अॼु एॾो न वरितो आहे छो त काफ़ी सारो पियो आहे। सो हाणे हलूं था अंदरि
बुख लॻी आहे ॾाढी ऐं ॾेढ थियो आहे पचायो कुझु कोन्हे अलाए छा थींदो। सो अंदरि हली ॾिसूं था त छा थी कयां। थोरी देरि में सामान बि खणणु ईंदमि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। सो मां अची वई आहियां हिते किचन में ऐं तव्हां बिल्कुलु ड्राई थी विया आहिनि। इहे बि अंदरि कंदमि तकड़ में खाइण जे लाइ। सिर्फ़ु हीअ दाल पई आहे थोरी ऐं ब्रेड आहे। सो इहे स्लाइस कंदमि टोस्ट, दाल गरम कंदमि ऐं मां इहो फ़िलहालु खाईंदमि। उनखां पोइ आराम सां लंच ठाहींदमि, निमाज़ वग़ैरह पढ़ां ऐं सुराण त उहे बि देरि सां ईंदी, इन करे मूंखे हुनजो को टेंशन न आहे। सो सभिनी खां पहिरियों मां पंहिंजो थोरो पेट भरे वठां। लंच जे लाइ मां इहे कबाब रखिया आहिनि तरण जे लाइ ऐं बन पिया आहिनि। सो असां बन कबाब ठाहे खाईंदासीं, बर्गर खाईंदासीं। ऐं मां मतिलबु बर्गर टमाटर आहिनि, खीरा आहिनि, सभु कुझु पियो आहे अल्हम्दुलिल्लाह। भाॼी वरिती हीअ ऐं हुनखां सवाइ हीअ पालक, धाणा, गोभी, मटर ऐं वाङण वग़ैरह वग़ैरह। हुनखां सवाइ जेका ॿी शॉपिंग कयमि उहा तव्हां सां शेयर कयां। स्टील जा थांव वरिता छो त हिननि खे स्टील जा था खपनि शादीअ में। ऐं हे हिकिड़ो खोलां नथी, पोइ हुननि जी वीडियो ठाहींदमि अलॻि सां। त हीअ खीर जो करमंडल, हीअ गिह जो स्टील जो दॿो, हिन में हिकिड़ी ट्रे आहे, स्टील जी डिश यानी चांवरनि वारी, ऐं स्टील जा ई सभु प्लेट्स ऐं प्यालियूं वग़ैरह वग़ैरह। हीअ हिकिड़ो चांहि जो थर्मास वरितो ऐं हे वरितमि कप्स, फिरोज़ी थर्मास वरितो मां, हिन सां फिरोज़ी कप्स वरिता आहिनि। ऐं हिन में कुझु कपिड़ा आहिनि, हे आहिनि उहे सभु मैचिंग वारा रवा। जीअं हे खणी वई हुअमि मां शर्ट, त हिन सां मां मैचिंग में ही रवो वरितो, शलवार वरिती ऐं ही डिफरेंट कपिड़नि जा ही सभु मैचिंग हिन में कंप्लीट आहे। 2 वॻा वरिता मां एक्स्ट्रा छो त मूंखे हुन काफ़ी घटि करे ॾिना। मां अॼु 10,000 खणी वई हुअमि। 5,000 जा वरिता आहिनि कपिड़ा ऐं 5 जा वरिता थांव। त हे 2 वॻा ॾाढा मूंखे सुठा लॻा ऐं सस्ता बि ॾिनई। मूं चयो रेशमी हुजनि पर अहिड़ा हुजनि जेके गर्मियुनि में हली वञनि। त हीअ अञा कंहिंजे हुन में न आहिनि हिसाब किताब में, या मूं वटि थोरी गुंजाइश हुई पैसनि जी त मां वठी आयमि। त हीअ हिकिड़ो वॻो ईअं बनारसी टाइप आहे, कपिड़ो अलाए कहिड़ो आहे मूंखे सम्झ में नथो अचे। ऐं हे हिकिड़ो मूंखे ॾाढो सुठो लॻो, हे रवो आहे, हीअ शर्ट आहे ऐं मसूरी जी जेका शलवार आहे। त मूंखे ॾाढो सुठो लॻो त मूं चयो वठी थी छॾियां, छो त अचानक कंहिंजो न कंहिंजो नियापो पहुची वेंदो आहे, कंहिंजो न कंहिंजो मैसेज अची वेंदो आहे, त मूंखे हुननि जे लाइ कुझु करिणो पवंदो आहे। ऐं हे बि हिननि जी बि थैली फाइनली खोले कटे छॾियमि। ऐं हीअ अहिड़े क़िस्म जूं वरितियूं तमामु 6 नंढियूं, 6 मीडियम, 6 वॾियूं, 6 प्यालियूं, हिकिड़ो ढक वारो हे स्टील जो बॉल आहे ऐं हिकिड़ी इहे चांवरनि जी डिश आहे। त इहो ईअं करे, ऐं जग गिलास पहिरीं वरिता हुया, देॻड़ी वग़ैरह मां मथे पई आहिनि उहे। सो अल्हम्दुलिल्लाह ॾियण वारनि जो अलाह भलो करे। मां हमेशह ख़िदमत जे लाइ तयारु आहियां, त इहो मुंहिंजे तरफ़ां त सिलसिलो जारी रहंदो। ऐं जीअं जीअं ईंदी मदद, ऐं अञा आहिनि 2 छोकिरियूं, महीने 2 खां पोइ उन्हनि जो इंतज़ामु मूंखे करिणो पवंदो। सो फ़िलहालु हिकु जो इंतज़ामु आहे। कपिड़ा सिर्फ़ु मूं वटि एक्स्ट्रा आहिनि, इहे कपिड़ा कंहिंजा बि न आहिनि, इहे मां कंप्लीट कया आहिनि बसि। छो त वॻा हुया, रवा ववा वठी, कंहिंजी शलवार, कंहिंजी कमीज़ पूरा थी विया। ऐं वरी ॿिए कंहिंजो वारो ईंदो त अलाह ॾींदो, थां बि बंदोबस्तु अलाह कंदो आहे, मां त नथी करे सघां। सो बहरहाल इहो आहे, इहा ई शॉपिंग अॼु जी। ऐं मां पंहिंजी दिलि ख़ुशि करण लाइ कुझु बि न वरितो आहे, इन करे नथी शेयर कयां, छो त सामान इलाही थी वियो त मूंखे पोइ मुश्किल थींदी आहे हुन में। वरी ॿिए कंहिं दफ़े वेंदमि पंहिंजे लाइ। ऐं अॼु मूंखे दवाऊं वठणी हुयूं ऐं त अॼु पोइ मूंखे वञिणो थर्सडे बाज़ारि। पर थियो छा जो असांजो अचानक ख़बर पई त भई अटो बि ख़तमु थी वियो, अटो वठिणो आहे। सो अटे जे चकर में मां चयो अगरि अटो थी वठां त थर्सडे बाज़ारि न वञी सघंदमि, इहो थेलो खणी काॾे वेंदमि, या जे थर्सडे बाज़ारि थी वञा त वापसी ते दवाऊं न वठी सघंदमि, छो त इहो एॾो सामान, हेॾो सारो सामान खणी मां कीअं वञा। सो हाणे इहो चकर मूंखे ॿीहर हणिणो पवंदो। 3:45 थिया आहिनि ऐं मां सुराण निकिताऊं। हाणे दवाऊं वठंदासीं, अटो वठंदासीं ऐं कुझु न कुझु ॿियो बि वठंदासीं। गिदामड़ी ख़तमु थी वई आहे, अलाए छो ख़तमु थी वई। हा, ऐं सुराण खे कुझु रेसिपी इंग्रीडियंट्स वठिणा आहिनि। सो वञूं था। अॼु बिल्कुलु रेस्ट करण जो मूंखे टाइम न मिलियो आहे। ऐं मोटी अचे बसि मां ज़रे घटि बेहोशी थींदमि लॻे थो। ऐं मेडिसन्स वठणियूं आहिनि इलाही सारियूं। पोइ जीअं मां हर महीने जो स्टॉक वठंदी आहियां, उहो वठिणो आहे। सो जेतिरी देरि उस मां गुज़रियमि ॾाढो मज़ो पियो अचे। हालांकि
थधि घटिजी वई आहे हाणे पोइ बि हलूं था। पूरा 4:45 थिया आहिनि ऐं 4:45 बजे असां घर मां निकितासीं ऐं ढेर सारी शॉपिंग करे आया आहियूं। ज़ाहिर आहे कुझु ज़रूरत जी शयूं आहिनि, कुझु बिना ज़रूरत जी बि शयूं आहिनि। जीअं मिसाल जे तौर ते शयूं नज़र आयूं त मां ईअं ई बिना ज़रूरत जे बि वरितियूं ऐं बिस्किट्स वग़ैरह सुराण वरिता ऐं सुराण ॿियो छा पर किथे अच्छा चिकन वरितईं, गोश्त वरितोसीं छो त असां सुपर मार्केट वियासीं त उते त हर शइ मिली वेंदी आहे। सुराण लाइ कहिड़ा कहिड़ा ड्रिंक ठाहींदी जेके तव्हां हुनजे पोइ चैनल ते ॾिसी सघंदो। हे गोश्त आहे ऐं ॿियो मस्टर्ड वग़ैरह सभु हुन थैलीअ में। सो बहरहाल ॿियूं बि घणियूं नंढियूं शयूं नंढी वॾियूं शयूं वरितियूं, कुझु गिफ्ट्स वरिता आहिनि कुझु ॿारनि जे लाइ। उहो वरी कॾहिं ॿिए दफ़े मां तव्हां सां शॉपिंग बि शेयर कंदमि ऐं कंहिंजे लाइ वरिता आहिनि इहो बि शेयर कंदमि। राजी ऐं हादीअ लाइ न वरिता आहिनि। सांझी जी निमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं अॼु वरी वञा थी मथे डिक्शनरी ॾिसणु। सो कल्ह साईं लफ़्ज़ जे बारे में मां जेको बि ॻाल्हायो त वरी अधी खालदा अबड़ो लिखियो त हुनखे बि कंहिं लफ़्ज़ जी माना ॼाणणी आहे। सो मां कोशिशि कयां थी जेकॾहिं डिक्शनरी मां मिली वई छो त इहो लफ़्ज़ मां बि पहिरियों दफ़ो ॿुधो आहे त अगरि मिली थी वञे माना त वाह वाह मूंखे मुंहिंजी बि ॼाण में इज़ाफ़ो थींदो ऐं ॿियनि सां बि मां शेयर कंदमि। खे खां इहे ताईं पुराणा थी विया किताब सफ़ा ऐं उन महिल बि मूंखे बिल्कुलु ई पुराणो ऐं सफ़ा तबाह थियल मिलियो हुयो जंहिं महिल मां हीउ सेट वरितो हो। सो लफ़्ज़ ॻोल्हियां। सो हिते मां पहुती आहियां स्पेशली अदी खालदा अबड़ो सां मुखातिबु आहियां। निदा लफ़्ज़ आहे पहिरीं ॻाल्हि त उहो निदा माना आवाज़ु सॾु, उनखां पोइ निदारत निदारत ते हीउ ॾिसो ऐं न हुअणु जहिड़ो बेकमो बेकार कंहिं न कम जो निभाॻो निदारत। ख़ाली निदार कोन्हे वरी आहे निदारत। ठीकु आहे निदारत बि असांखे ख़बर आहे उहो असां चवंदा आहियूं त जेको आहे बिल्कुलु न त उन जूं बि इलाही सारियूं हिते निदारत जूं बि मानाऊं आहिनि। ठीकु आहे अणहूंद कमी घटिताई उणाई नालाइक निकमो वग़ैरह वग़ैरह। पोइ आहे निदारक बेचयो नाफ़रमान निकमो। त मां सम्झां थी त जेको लफ़्ज़ निदार तव्हां लिखियो आहे या नदार उनजी उहा ई माना सही आहे जेका तव्हां चई आहे छो त इहे टे लफ़्ज़ कंटिन्यू हिकु जहिड़ा हिन में मिलनि था पर सेम उहो लफ़्ज़ न आहे जीअं जेको तव्हां चयो आहे। ठीकु आहे। सो अॼु वरी हिते ई कचहरी शुरू थी कयां जिते आयमि मथे डिक्शनरी चेक करणु त अॼु मां ॾाढी थकिजी पई आहियां ॾाढी थकिजी पई आहियां। 2 दफ़ा बाज़ार जा चकर हयां ऐं शाम जो जॾहिं मां वॉक करणु वियमि त यकीन कयो त मां 10 मिंटनि में मोटी आयमि। मां थकिजी पई हुयमि बिल्कुलु। सो बहरहाल छो त बाज़ार में बि त इलाही स्पेशली थर्सडे बाज़ार में त घणो ई मूंखे हलणो पियो ऐं हे त सुपर मार्केट वियासीं त उते त थोरो ई कमु हुओ ऐं आहे बि नंढो आहे स्टोर त एॾो घणो हुन में हलां कोन्हे। सो बहरहाल ऐं सुराण जी मर्ज़ी आहे त रात जी मानी जेका आहे उहा बिरयानी ऑडर कयूं। सो ठीकु आहे मां बि खाईंदमि पचाइण मूंखां बि कोन थो पुॼे ऐं चिकन ख़तमु थी वियो आहे उहो इनशा सुभाणे घुराईंदमि। अॼु थोरो चिकन सुराण वठी आई हुनखे पंहिंजूं कुझु डिशिस ठाहिणियूं आहिनि त उहा उन हिसाब सां उहो कट वठी आई आहे ऐं मां गोश्त वठी आयमि। सुभाणे इनशा मुंहिंजो इरादो आहे पली गोश्त पचाइण जो। पली अञा फ्रीज़ थियल पई आहे। सो इहे कुझु ॻाल्हियूं हुयूं सॼे ॾींहं जी कुझु कारकर्दगी हुई जेका तव्हां सां शेयर थी वई ऐं हिकिड़ा 2 नंढड़ा ॿार अॼुकल्ह मुंहिंजी मोहबत जो मर्कज़ आहिनि अलाए केरु आहिनि इलाही परे गिलगित बल्तिस्तान में। त मां बसि उन्हनि जी मां वीडियोज़ ॾिसंदी आहियां त उन्हनि सां मूंखे ॾाढो प्यारु थी वियो आहे। सो मां सोचां थी त उन्हनि जे लाइ मां कुझु गिफ्ट्स वठां बि कुझु वठी बि आई आहियां ऐं सुगंध खे बि चयो त कुझु शयूं मूंखे ठाहे ॾींदी त सो इलाही सारियूं शयूं जमा करे मां उन्हनि ॾे मोकिलींदमि। बसि इहा मुंहिंजी मोहबत आहे। मूंखे दिलि थी चाहे त मां ईअं कयां। सो बसि इहा हुई सूरत हाल। तॾहिं मां चयमि त मां जेको बि वठी आई आहियां त हादीअ राजीअ लाइ न वठी आई आहियां उहो त हाणे उन्हनि खे त असां ॾींदा था रहूं दिलि जान जिगर आहिनि उन्हनि जे लाइ त जेतिरो कजे थोरो आहे। सो बसि अॼु जो हाल अहिवाल इहो ई आहे। हाणे वेंदमि वरी वञी रेस्ट कंदमि
ऐं सुभाणे फ्राइडे आहे, इंशाअल्लाह अल्लाह चाहियो त सुभाणे वारे लाइव सेशन में मुलाक़ात थींदी। अॼु मोकिलायूं था हितां ई। अल्लाह सी तव्हांखे सलामत रखे, ख़ुशि जो आबाद जो। ज़रूरु ॿुधाइजो अॼु जो व्लॉग तव्हांखे कीअं लॻो। मुंहिंजे तरफ़ां खोड़ सारो प्यार, खोड़ सारियूं दुआऊं। सुभाणे ताईं अल्लाह वाहे।